अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां कुछ शेयर कयां थी पंहिंजी शॉपिंग। ये शॉपिंग की है मैंने, तो मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। आप सब जानते हैं कि मैं मुख्तलिफ़ चीज़ें बनाती रहती हूँ, काम करती रहती हूँ, और बहुत कुछ आप देख भी चुके होंगे। मैंने बहुत सारी वीडियोस शेयर की हैं ताकि ख़बर आहे तो मां डिफरेंट शयूं ठाहींदी आहियां, एग्ज़िबिशन्स कंदी आहियां, ऐं इलाही सारियूं मां वीडियोस पंहिंजूं शेयर भी कयूं आहिनि, त तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त मां कमु कंदी रहंदी आहियां हमेशह। इन लाइ मां जॾहिं बि बाज़ारि वेंदी आहियां, मार्केट वेंदी आहियां, त मां कोशिशि कंदी आहियां नओं कपिड़ो ॻोल्हण जी, नयूं शयूं ॾिसण जी। त हीअ कुझु शॉपिंग मां करे आई आहियां। तव्हां ॾिसंदव हीअ ग्लिटर वारो कपिड़ो आहे, इस पर ग्लिटर लगा हुआ है। ये एक और पीस है, इस पर भी ग्लिटर है, ये आप देख सकते हैं, सिल्वर सारा चमक रहा है, और इसके साथ इस पर भी ग्लिटर है। ये 3 पीसिस मूंखे ग्लिटर वारा मिलिया आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ मां शयूं ठाहींदी आहियां। हिननि मां जीअं मां बैग्स ठाहींदमि, पाउचिस ठाहींदमि ॿारनि जे लाइ, या कुशन्स ठाहींदसि, ठीकु आहे। सो हमेशह जॾहिं बि मां वेंदी आहियां त कट पीस शॉप जो चक्कर ज़रूर हणंदी आहियां। कट पीस शॉप का मैं ज़रूर एक चक्कर लगाती हूँ, और ये हमेशा वहाँ पे अवेलेबल नहीं होते। बहुत दफ़ा ऐसा भी होता है कि मैं जाती हूँ और खाली हाथ वापस आती हूँ, मुझे कुछ नहीं मिलता। लेकिन इस दफ़ा मैं गई हूँ तो मेरी किस्मत अच्छी थी, तो मुझे ये ख़ज़ाना मिल गया। अच्छा, ही कपड़न जा जेके टुकड़ा आहिनि, ही अध मीटर मोनोमीटर पीसिस हैं। ही कट पीस शॉप तां वरतल हैं। ये आधा मीटर पौना मीटर ये टुकड़े हैं, कोई 1-1 मीटर के भी हैं। तो इस दफ़ा तो समझ लें कि जैसे मेरी ईद हो गई, मेरी लॉटरी निकल आई है, ठीक है। तो मैंने सोचा ये आप लोगों के साथ में शेयर करूं। अच्छा, ही कट पीस जेके हुंदा आहिनि, ये अक्सर इन्हनि में डिफेक्टेड पीसिस भी हुंदा आहिनि। त असां हमेशह जॾहिं बि खणंदा आहियूं त हिननि खे खोले हिकिड़ो हिकिड़ो पीस चेक करणो हूंदो आहे, त जीअं काई ख़राबु थियल शइ, कोई ख़राबु पीस असांखे न मिले, ठीक है। तो ये हमेशा इसमें डिफेक्टेड पीसेस भी होते हैं, तो खोल के हमें चेक करना होता है, छान के अच्छी तरह से देख के, ताकि वो कोई नुकसान ना हो। अब ये देखें किस कदर खूबसूरत है। अगर मैं इसके कुशन्स बनाऊंगी तो ये एक एक पीस कटिंग करके, और मैं इसके साथ मैचिंग कोई बाहर कपड़ा लगा के इसमें से बनाऊंगी। ही मूंखे लगे थो कुशन्स ठाहिण लाइ या बैग्स ठाहिण लाइ हिकिड़ो बहितरीनु आहे। ऐं उन खां अलावा ही ॾिसो, ही ज़बरदस्त पीस, हिन ते सभु ॿिलियुनि जा फेसिस आहिनि, ऐं ॿिलियुनि जा पेर ठहियल आहिनि, हार्ट शेप में हार्ट्स ठहियल आहिनि। तो ये सारे जो है इसमें कैट प्रिंट है। ये देखें, ही सिधो हिन पासे ॾांहुं ही ॿिलियुनि जो प्रिंट आहे। ॿारनि खे शयूं वणंदियूं ॾाढियूं। ही ॾिसो, ही प्रिंट, ठीकु आहे। ऐं ही कॾहिं बि असांखे कपिड़ो जेको आहे मीटर जे हिसाब सां न मिलंदो आहे। ये मीटर के हिसाब से नहीं मिलता, ये हमें मिलता है तोल के हिसाब से, किलोग्राम के हिसाब से। तो वो हमें उसको अच्छी तरह से देख के लेना होता है, ताकि ऐसा ना हो कि हम कुछ उल्टा सीधा डाल दें और वो वज़न ज़्यादा हो जाए और मुफ्त के पैसे देने पड़ जाए। सो ही ॾिसो, ही ब्लू जा शेड्स आहिनि सॼा। ही हे जेके मां तव्हां शेयर कया आहिनि, ब्लैक ऐं मीडियम ग्रे, लाइट ग्रे, ही ब्लू जा शेड्स आहिनि। ही फिरोज़ी जा, टर्क्वाइज़, सी ग्रीन, ठीकु आहे। ऐं उन खां अलावा ही ॿारनि जो प्रिंट आहे। सभु हिन में गाॾियूं ऐं सवारियूं ठहियल आहिनि। त ही एतिरो मज़ो ईंदो आहे जॾहिं बि मां अहिड़ा कलरफुल ख़ूबसूरत पीसिस ॾिसंदी आहियां, मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे, ऐं मूंखे उते ई आइडियाज़ अचणु शुरू थी वेंदा आहिनि त मां हिन मां छा ठाहींदसि। तो पहले से मुझे पता नहीं होता किस में से क्या बनाना है, तो बस मैं एक प्रिंट देखती हूँ और मुझे आइडियाज़ आ जाते हैं कि इसमें से मुझे क्या चीज़ बनानी होगी। ये इस कदर खूबसूरत, चाहे ये वाइट भी है तब भी इसकी एक अपनी खूबसूरती है। और ये परिंदा मेरा फेवरेट। अच्छा, उसके अलावा ग्रीन में मुझे सिर्फ 2 पीसेस मिले, एक ये डार्क ग्रीन है और एक ये लाइट ग्रीन। बहुत खूबसूरत कलर्स। जब मैं क्विल्ट्स बनाती हूँ, रलियाँ बनाती हूँ, एग्जीबिशन के लिए डिफरेंट चीज़ें बनाती हूँ, दिल खुश हो जाता है मेरा। और जैसे जैसे बनता जाता है तो यकीन करें कि मेरी खुशी की कोई इंतहा नहीं रहती। तो ये लाइट कलर में, ये फिर एक ग्रे और ब्लैक प्रिंट देखें किस कदर खूबसूरत है, केड़ा सोना सोना प्रिंट आहिनि। ऐं तोड़े ही रंग एतिरो ब्राइट न आहे, तॾहिं बि हिन प्रिंट जी पंहिंजी सूंह आहे, तमामु हसीन। ही कुछ येलो जा शेड्स आहिनि, येलो लाइट, डार्क, ही ब्राउन आहे, ऐं ही येलो। ॾिसो केतिरा प्यारा प्रिंट आहिनि। कट पीस मां वठण जो फ़ाइदो इहो ई हूंदो आहे
त असांखे नंढा नंढा टुकड़ा इलाही सारे कलर्स ऐं डिज़ाइन्स में मिली वेंदा आहिनि। ऐं जेकॾहिं असां थान मां वठंदासीं त पोइ ज़ाहिर आहे उहो असांखे नंढा नंढा टुकड़ा कटे कोन ॾींदा, पोइ ऐं घणो कपिड़ो वठिणो पवंदो त उनजो छा यूज़ कबो सेम हिकु जहिड़े कपिड़े जो। तो कट पीस से लेने का यही फ़ायदा होता है एक, कि हम जो है छोटे छोटे बहुत सारे कलर्स और प्रिंट्स ले सकते हैं। ये ॾिसो केतिरो सुहिणो प्रिंट आहे, किस कदर हसीन है। और ये पीच और ऑरेंज का मिक्स, येलो का मिक्स, ही ॾिसो ही केॾो सन्हड़ो सन्हड़ो नाज़ुक प्रिंट ख़ूबसूरत। ऐं ही रस्ट कलर जो हिकिड़ो शेड, ख़ूबसूरत प्रिंट, ख़ूबसूरत रंग, दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। ऐं ही मूं वरिता आहिनि असांजी हैदराबाद, सिंध जी हैदराबाद रेशम गली मां। मूं ही तौर ते किलोग्राम के हिसाब से वरता है। ये हैदराबाद सिंध हमारा रेशम गली, उस बाज़ार से मैंने ये किलोग्राम के हिसाब से कोई 6 किलो कपड़ा है ये जो मैंने लिया है। ये प्रिंट ॾिसो केॾो प्यारो आहे, दिल खुश हो जाता है, क्योंकि मैं घर जो है वो मेरा मरकज़ है, मेरी सोच का, मेरे काम का, हर चीज़ का। तो ये देखिए किचन से रिलेटेड सारा प्रिंट, इसका एप्रन भी बन सकता है, इसकी डिफरेंट चीज़ें वो तो फिर टाइम के साथ जब मैं काम करने बैठूंगी तो मुझे आइडियाज़ आते जाएंगे। तो ही बावर्ची खाने जो प्रिंट आहे सॼो, त हिन सां असां बावर्ची खाने सां रिलेटेड शयूं ठाहे सघूं था। ऐं मूं पास्ट में गुज़िरियल वक्त में मूं डायरी कवर्स भी ठाया आहिनि। मैं डायरीज़ जो हैं रेसिपी डायरीज़ तो मैं बाज़ार से ले लेती हूँ, उनके कवर में इस तरह के प्रिंट से बनाती हूँ जो किचन से रिलेटेड हो। ये ॾिसो केॾो ख़ूबसूरत ऐं नाज़ुक पिंक कलर जो प्रिंट आ। ये हिकिड़ो ॿियो। अच्छा, ये आप देख रहे हैं कि सारे ये इस पे सिलवटे हैं, चुरमुर हुए हुए कपड़े सारे। तो ये जो शॉपकीपर्स हैं, ज़ाहिर इतने ढेरों उनके पास मनों के हिसाब से, टनों के हिसाब से वो लाते हैं पीसेस, तो बड़े बड़े बोरों में, बोरियों में भर के रखते हैं, तो वो इस तरह इनकी शक्ल हो जाती है। एक गुंज पेजी वेंदा आहिनि हिन ते, छो त वॾनि वॾनि बोरनि में रखनि था त उतां पोइ कढंदा आहिनि त उहो बिल्कुलु हालति हिननि जी ख़राबु हूंदी आहे। घर अची लाज़मी असांखे इस्तेमालु करण खां पहिरियों इस्त्री करणो पवंदो। ॾिसो केतिरा प्यारा शेड पे, केतिरा प्यारा रंग आहिनि। पिंक जा शेड्स ॾिसो हाणे कंटिन्यू डिफरेंट। ही केतिरो प्यारो आहे। ऐं हिन मां त मूंखे लॻे थो मां फ्रॉक ठाहींदमि, कोई नंढड़ो, कोई प्यारा सा छोटा सा फ्रॉक बना लूँगी। ऐं ही ॾिसो प्रिंट, ठीकु आहे, केतिरो सुहिणो आहे। त हीअ मुंहिंजो रलिन में क्विल्ट्स ठाहियां थी मां, बेड कवर्स ठाहींदी आहियां, ऐं उन खां अलावा नंढियूं नंढियूं बेशुमार शयूं। त ही प्यारा प्यारा प्रिंट्स मां जॾहिं वरी कोई बि नओं कमु शुरू कंदमि त हिन नवनि रंगनि सां, नवनि डिज़ाइननि सां इनशाला शुरू कंदसि। ऐं तव्हांखे यकीनन मज़ो आयो हूंदो। त जॾहिं बि कट पीस मां कपिड़ो वठिजे त इहा हिकिड़ी टिप अथव, त उन्हनि पीसिस खे खोले चेक कयो। ही कॾहिं फाटल बि हूंदा आहिनि, कॾहिं उन्हनि ते दाग हूंदा आहिनि, त थोरी महिनत लॻंदी आहे। त तव्हां उन्हनि खे चेक कंदव, टाइम लॻंदो, ज़ाहिर आहे थोरो तकलीफ़ थींदी, पर सिंधीअ में चवणी आहे न त खफ़े बिना नफ़ो कोन्हे, यानी कि आप थोड़ी सी जब तक मुशक्क़त नहीं करेंगे तो उसका फ़ायदा नहीं होगा। तो ज़रूरी है, ठीकु आहे। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे वणिया हूंदा मुंहिंजी शॉपिंग अॼु जी, ऐं कपिड़े जा पीसिस। ऐं ख़ासि करे जेकॾहिं घर में ॿार हुजनि, मुंहिंजे घर में त नंढा ॿार त न आहिनि, पर हिकिड़ी नंढड़ी मुंहिंजी पोटी आहे, मेरी एक छोटी सी पोती है, मेरे बेटे की बेटी। तो ये इस तरह के, ये तो मैं जैसे उसके शॉर्ट्स बनाऊंगी, इसमें से उसका स्कर्ट बना सकती हूँ मैं। तो कुछ कपड़े मैंने इस हिसाब से भी लिए कि मैं उसके लिए बना सकूँ कुछ। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी अॼु जी वीडियो वणी हूंदी। बसि दिलि चाहियो त मां घणो कुझु तव्हां सां शेयर कंदी आहियां, त हीअ बि अॼु जी मां जेका शॉपिंग आहे तव्हां सां शेयर कयां। सो इनशाला वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। ऐं मोट ज़रूरु ॾिजो, ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे हीअ सभु कुझु कीअं लॻो। ऐं ख़ासि करे हीअ ग्लिटर वारा कपिड़ा ॾिसो, हिननि जो ग्लिटर लहंदो न आहे, ये कितना भी कुछ भी हो जाए तो ये झड़ता नहीं है, ये बहुत इसका पायदार इस पर ग्लिटर लगा हुआ है। उम्मीद है तव्हांखे वणियो हूंदो। वीडियो लाइक कयो, कमेंट कयो, अगरि वणी हुजे त शेयर कयो। ऐं इनशाला वरी तव्हां सां मुलाक़ात थी सघेव त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, त जीअं मां जेके बि वीडियोस शेयर कंदी रहां, जेके आइडियाज़ तव्हां सां शेयर कयां, उहे तव्हां आसानी सां ॾिसी सघंदव। ऐं हीअ कट पीस शॉप्स सां वठण जो फ़ाइदो बि इहो ई हूंदो आहे त हीअ घणो करे ही प्रिंट्स असां वटि थान में मौजूदु न आहिनि,
इनके थान नहीं होते हमारे लिए, हमारे पास, क्योंकि ये बाहर के शायद मुल्कों के लिए बना रहे हैं डिफरेंट चीज़ें। मेड इन पाकिस्तान ही है कपड़ा, लेकिन डिफरेंट कंपनियों का इस पे लेबल है जो पाकिस्तान से बनवा रहे हैं। तो बहुत से बाहर के मुल्कों में कपड़ा यहाँ से बन के जाता है उनके नाम से, मेड इन पाकिस्तान होता है, लेकिन वो कंपनीज ऑर्डर पे यहाँ से बनवाती हैं। तो जो चीज़ें वगैरह, जो बेडशीट्स, क्विल्ट्स, बहुत कुछ यहाँ से बन के जाता है, यानी कच्चा फैब्रिक भी जाता है और चीज़ें बन के भी जाती हैं। तो जो बचे हुए उनके टुकड़े हैं वो फिर मार्केट में इस तरह से सेल होने के लिए आ जाते हैं, वरना ये थान में हमारे पास अवेलेबल नहीं है। तो उम्मीद है आपको अच्छा लगा होगा। तो इंशाल्लाह फिर किसी और वीडियो के साथ, किसी और टॉपिक के साथ मिलेंगे। उस वक्त तक के लिए मुझे इजाज़त दें। हमेशा चवंदी आहियां पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो ऐं कमु हमेशा प्यार सां कयो। ऐं हीउ जेको हेतिरो सारो मूं कपिड़ो वरितो आहे, इहो पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु करण लाइ ई वरितो आहे। इंशाल्लाह मिलंदासीं। अल्लाह भाई।